ब्रियासिटी दाली लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुबैना पुलिस मुक़ाबिलो फायरिंग। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। संदसि ॿ साथी उंधाई जो फ़ाइदो वठी फ़रार। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप अब्दुल रज़ाक कल्होड़ो तौर थी। ॾोहारी जे कब्ज़े मां हिकु टेटी पिस्टल समेत फुर थियल मोटरसाइकिल हथ। गिरफ़्तार ॾोहारी पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हो। ज़ख़्मी ॾोहारी खे वाक़ई वारे हंधि तां पुलिस खणाए ब्रियासिटी अस्पताल आंदो, जिते वधीक इलाज लाइ नवाबशह अस्पताल रेफर कयो वियो। इन सिलसिले में SHO ब्रियासिटी बशीर अहमद चांडी ॿुधायो त पुलिस गश्त करे रही हुई त ओचितो दाली लिंक रोड ते पुलिस मथां ॾोहारी फायरिंग करे ॾिनी, जो त जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। बाक़ी अंधेरे जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया आहिनि। हुन ॿुधायो त गिरफ़्तार थियल ॾोहारी पुलिस खे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हो, जॾहिं त ब्रियासिटी थाणे ते 2 वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।